छा हाल चाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 39 ॾींहुं आहे। सुबुह जो सनानु पाणी करे तैयार थी नाश्ते में फल फ्रूट खाई मां निकतसि ऑफिस जे लाइ। ऑफिस में थोरो कमकार करे पोइ मंझंदि जी रोटीअ में चालीहे तां आयल कोकी ऐं फ्रूट खाई शाम जो दोस्तनि सां चांहि पी पोइ झूलण जे मंदर लाइ निकितासीं। लाल साईं जी जोत जा दर्शन करे अखो पाए लाल साईं खां आसीस वठी सभिनी खे हिकु निमाणी वेनती, कमेंट में जय झूलेलाल पक लिखंदा। हाणे जो हाणे